अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां फराशा। सभ खां पहिरियां हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। स्टॉप सीन पे अटैक हुआ है सर। कराची में पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज ते दहशतगर्दनि जो वॾो हमलो नाकाम। पुलिस ऐं रेंजर्स जी जवाबी कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। हिकु पुलिस एहलकार ऐं स्टॉक एक्सचेंज जा 2 सिक्योरिटी गार्ड शहीद। पुलिस जो चवणु आहे त दहशतगर्दनि वटि जदीद हथियार हुआ। वॾी मिक़दार में बारूदी मवाद ऐं हथियार हथाया आहिनि। दहशतगर्द जंहिं गाॾीअ में आया हुआ उहा बि कब्ज़े में वठी छॾी आहे। सर्च ऑपरेशन खां पोइ स्टॉक एक्सचेंज जी इमारत खे क्लियर करार ॾिनो वियो। डीजी रेंजर्स मेजर जनरल उमर अहमद बुखारी चयो आहे त फ़क़ति 8 मिंटनि में समूरनि दहशतगर्दनि खे मारे छॾियो ऐं दहशतगर्दनि खे हदफ़ हासिल करणु न ॾिनो। स्लीपर सेल्स खां सवाइ अहिड़ो हमिलो मुमकिन ई न हो। भारतीय एजेंसी राज जी बोखलाहट सभिनी जे साम्हूं आहे। कराची पुलिस जे सरबराह ग़ुलाम नबी मेमन चयो आहे त घबराइणो नाहे, अहिड़नि वाक़िअनि जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं कंदा रहंदासीं। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त कराची में सिक्योरिटी इदारनि जे अहलकारनि बहादुरीअ सां दुश्मननि जो मुक़ाबिलो कयो ऐं स्टॉक एक्सचेंज ते हमिलो नाकाम बणायो। क़ौम खे पंहिंजे जवाननि ते फ़ख़्रु आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल तरफ़ां बि वाक़िए जी मज़म्मत। वॾे वज़ीर मुराद अली शाह पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज ते हमले जी मुकम्मल रिपोर्ट तलब करे वरिती। मुराद अली शाह चयो आहे त स्टॉक एक्सचेंज ते हमिलो मुल्की सलामती ऐं मईशत ते हमले बराबरि आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत बजट मंज़ूर करण खां पहिरीं अवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो आहे। वज़ीर-ए-आज़म माफ़ी वठे त उन मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। हीअ जमात पाकिस्तान ते एॾो ज़ुल्म करे पोइ बि पाण खे तहरीक इंसाफ़ कीअं चवे थी। वज़ीर-ए-आज़म बेनज़ीर खे शहीद नथो चई सघे पर ओसामा बिन लादेन खे शहीद चवे थो। वज़ीर-ए-आज़म इस्तीफ़ा ॾिए ऐं घर हलियो वञे। सिंध में कोरोना वायरस जा केस ज़ाहिर थियण जो सिलसिलो जारी। शिकारपुर में कोरोना वायरस जा वधीक 22 नवां केस ज़ाहिर। कंबर में वधीक 19 ॼणनि में वायरस जी तस्दीक। टंडो लहियार में वधीक 15 ॼणनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव अची वई। थाणे बोला खान में वधीक 6 ॼणनि में कोरोना वायरस ज़ाहिर। बोसार वॾा में रूरल हेल्थ सेंटर जा 5 मुलाज़िम कोरोना वायरस जो शिकार थी विया। मदेजी में वैक्सीनेटर कोरोना वायरस जो शिकार। वाई पांडी लॻपाई वाला कुंभ ते तफ़रीह लाइ पहुतल 3 नौजवान ॿुॾी फोत थियलनि में अब्दुल्ला लाशारी, सजाद जमाली ऐं ज़ाहिद जमाली शामिल। सुई गैस वेझो जवाबदार तां ज़ाल क़तल। ॻोठ सिंगारचर में मामूली ॻाल्हि तां वहीद शहर पंहिंजी घरवारी सायरा खे क़तल कयो।